करो केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ढाहे न सघंदो नक्शो सिंध जो किरंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो GSN 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 इस्माइल साहब तव्हां गवर्नर आहियो ऐं गवर्नर खे सिंध दुश्मन पॉलिसीज़ इख्तियार न करणु खपनि तव्हां जेको सिंध ठाहियो त नथा पर महिरबानी करे असांखे अलॻि बि न कयो इस्माइल साहब चए थो त असांजी धरती असांजी माउ खे असांखे अलॻि कंदो कहिड़ी माउ खे उहो अलॻि करे सघंदो असां सभु सिंध जूं माइरूं आहियूं भेनरूं आहियूं असां पंहिंजी सिंध खे पंहिंजे दुश्मननि खे असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं हिते जेका सिविल सोसाइटी जा मेंबर आहिनि हिते जेका पंहिंजी सिंध जा सपूत आहिनि असांजूं भेणूं आहिनि असांजा ॿार जेका हिते पहुता आहिनि इहा अॼु गवाही था ॾियनि त असां सिंध जी तक़सीम जेकी आहे उहा हरगिज़ बर्दाश्त नथा करे सघूं ही तव्हांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जीअं चयो ही ट्रेलर आहे पर जे असांखां तव्हां माफ़ी न वरिती ऐं हिनखे कढियो न वियो त असां ॿुधायूं था त सॼी सिंध जेकी आहे उहा सिर्फ़ु एहतिजाज हूंदी छो जो असांजी सिंध माउ आहे ऐं असां पंहिंजी माउ खे तक़सीम करण जो सोचे बि नथा सघूं भले असांखे जेलुनि में विझो हीउ असांजो जेको जिस्म जो रब्त आहे उहो भले आख़िरी पुणे ताईं वहंदो रहंदो पर असां पंहिंजी सिंध खे पर असां पंहिंजी माउ खे कॾहिं बि अलॻि नथा करे सघूं न करणु ॾींदासीं या तव्हां कीअं था सोचे सघो तव्हां इहो कीअं था इहे ॻाल्हियूं करे सघो तव्हां हिकु सेकंड बि नथा सोचो त असांजी सिंध 50,000 साल खां तहज़ीब पुराणी आहे असांजी सिंध माउ आहे ऐं माउ खे तव्हां कीअं था असां खां अलॻि करे सघो महिरबानी करे उन्हनि खे जल्द खां जल्द असेंबलियुनि मां कढियो वञे न त असांजा सभु सिंधी रस्तनि ते हूंदा ऐं पोइ असांजा हथ तव्हांजी गिचनि में हूंदा जय सिंध जय लतीफ़ सिंधु आख़िर में मां तव्हां खे ख़िताब ॾींदुसि सिविल सोसाइटी जे अॻुवान